का ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं जिते हाई स्कूल रोड ते कल्टस कार मां गोलियूं लॻल ॿ लाश हथिया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे टटो खां असां शेयर कंदा पिया हलूं जिते स्कूल रोड ते कल्टस कार मां गोलियूं लॻल ॿिनि ॼणनि जा लाश हथिया विया आहिनि। ड्राइवर सीट ते मर्द ऐं पोईं सीट ते औरत जो लाश पयल हथिया वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ टटे खां असां शेयर कंदा पिया हलूं जिते हाई स्कूल रोड ते कल्टस कार AQE 379 मां मर्द ऐं औरत जा लाश हथिया विया आहिनि। पुलिस औरत ऐं मर्द जा लाश हथ करे जांच शुरू करे ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां टटे मां शेयर कंदा पिया हलूं जिते हाई स्कूल रोड ते कल्टस कार मां गोलियूं लॻल औरत ऐं मर्द जा लाश हथिया विया आहिनि। जॾहिं त वाक़िए वारे हंधि पुलिस बि पहुची विया आहे। हिन जा वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे ठटे में KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब बिरोही, ॿ लाश हथिया आहिनि, हिन बाबति अपडेट कजो। नौजवान जे खीसे मां शनाख्ती कार्ड मिलियो आहे। छा पुलिस हिन वक्त ताईं नौजवान जे वारसनि सां राब्तो कयो आहे? वरी महिरबानी महबूब बिरोही अपडेट करण लाइ। नाज़रीन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे अपडेट करे रहियो हो जिते हाई स्कूल रोड वटि AQE 379 कल्टस कार मां औरत ऐं मर्द जा लाश हथिया विया आहिनि। जॾहिं त पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी आहे। गजल कोमन जाली पाले